अस्सलाम वालेकुम। उम्मीद है खुश आबाद हूंदो। इंशाअल्लाह ताला सुभाणे असांजो टॉपिक हूंदो महांगाई ते। जेतिरो इन हुकूमत या कहिड़ी बि हुकूमत महांगाई थी आहे, असां महांगाई जे बारे में कुझु ॻाल्हाईंदासीं। ऐं तमामु दोस्तनि जी मां दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि, महिरबानी करे को पंहिंजा टॉपिक ॿुधाईंदा वञो त असां उन्हनि ते ॻाल्हाईंदा वञूं। कंहिं दोस्त जो भाउ जो बि आहे टॉपिक त महांगाई ते ॻाल्हायो। इंशाअल्लाह असां सुभाणे महांगाई ते ॻाल्हाईंदासीं बाक़ाइदे। अञा बि कंहिं वटि भाउ वटि जे दोस्त वटि के टॉपिकूं आहिनि त उहे पंहिंजा शेयर कनि, असांखे ॿुधाइनि, कमेंट्स कंदा वञनि इन ते यूट्यूब ते चैनल ते असांजे मीर हफ़ीज़ ते कमेंट्स करनि। इंशाअल्लाह ताला असां तव्हां अॻिते बि ईअं ई ॿुधाईंदा वेंदासीं। पर त महांगाई जे बारे में काई बि इशू हुजे, कहिड़ी शइ जो इशू हुजे, असां ॿुधाईंदासीं। सुभाणे इंशाअल्लाह ताला मीर हफ़ीज़ चैनल खे ॾिसंदा ज़रूरु। इंशाअल्लाह महांगाई जे बारे में, महांगाई छाजे लाइ थियो आहे, कीअं छो ऐं कहिड़े तरीक़े सां, ऐं इंशाअल्लाह ताला खां आगाह कंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।